अस्सलाम वालेकुम प्यारा बारो, हाज़िर है तव्हांजी मिस इंडिया नए लेक्चर सां गॾु। ठीकु आहे, हाणे तव्हांखे अलिफ जो क़ाइदो बि पूरो सॼो सुठो अची वियो आहे, ज़बर बि पूरो सुठो अची वियो आहे, पेज ते बि पूरी कमांड थी वई आहे। उमेद आहे मूंखे हाणे मां चाहियां थी त तव्हां मुख़्तलिफ़ क़ाइदनि खे मिलाए सुठा सुठा लफ़्ज़ ठाहे सघो। अचो त आउं तव्हांखे सेखारियां त उहो कीअं। सीन अलिफ सा लाम पेश ल साल बे अलिफ बा रे ज़बर र आर हे अलिफ हा रे पेश र हार वाव अलिफ बा रे ज़बर र वार शीन अलिफ शा लाम ज़बर ल शाल मीम अलिफ मा लाम पेश ल माल बे अलिफ बा लाम पेश ल बाल। हाणे पाण छा छा सिखियो? साल, बार, हार, वार, शाल, माल, बाल। हितां वरी पढ़ी सुठा। सीन अलिफ सा लाम पेश ल साल बे अलिफ बा रे ज़बर र आर हे अलिफ हा रे पेश र हार वाव अलिफ बा रे ज़बर र वार शीन अलिफ शा लाम ज़बर ल शाल मीम अलिफ मा लाम पेश ल माल बे अलिफ बा लाम पेश ल बाल। बारो हाणे तव्हां ॾिसो, हिन में अलिफ बि इस्तेमाल थिए पियो, पेश बि इस्तेमाल थिए पियो, ज़बर बि इस्तेमाल थिए पई। तव्हांखे पूरे तरीक़े सां का बि झिझक कोन थींदी इस्तेमाल करण में। जीअं तव्हां पढ़ंदो लिखंदो ओतिरा वधीक अकुलमंद थींदो, जेतिरा सुठा सुठा लफ़्ज़ ठाहींदो ऐं तव्हां पंहिंजे ज़हन में सोचींदो, तव्हां मूंखे लिखी ॾेखारींदा ओतिरा वधीक। ठीकु आहे पुट, ऐं मूंखे ज़रूरु लिखी ॾेखारियो। ठीकु आहे, अल्लाह हाफ़िज़।